औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। सिंधी ग्रामर इल्मी शाइरी जूं शाख़ूं। पहिरीं शाख़ रदीफ़। रदीफ़ ही अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी लुग़वी माना आहे ॿेल सवार थियणु। इस्तिलाही माना मूजिबि उहो लफ़्ज़ जेको शहर में मिस्र जे काफ़िए जे पुठियां अचे थो। मिसाल तौरु मूंखे मेख़्वार कयो, कंहिं कयो दिलदार कयो, मस्त सरशार कयो, कंहिं कयो दिलदार कयो। हिन शहर में मेख़्वार ऐं सरशार काफ़िया आहिनि ऐं उन्हनि खां पोइ जेको इस्तेमालु थियल लफ़्ज़ कयो, कंहिं कयो दिलदार कयो, इहे रदीफ़ आहिनि। हिकु अहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थिए जेको काफ़ियो हुजे, वरी उन खां बाद में कोई बि लफ़्ज़ इस्तेमालु अहिड़ो हुजे जेको ॿी मिसरा जे अपोज़िट में मतिलबु सेम जो सेम हुजे, उहो वरी रदीफ़ सॾिबो। सिंधी ग्रामर इल्मी शाइरी जूं अहिड़ियूं ॿियूं शाख़ूं ॾिसण में मिलंदियूं। ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विद एनएमएस।